दिल ठरिया तो चो सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह मुझे मिठड़न मुर्शिदन जो जी दरबारों हिते दिसो पिया दरबार आले अकरमपुर शरीफ मोरे में बेदरबार दिलबराबाद शरीफ आहे, फजलाबाद शरीफ मातली में आहे, करमाबाद शरीफ घोटकी में आहे, चो सुभान अल्लाह। वरी हिदायताबाद कोटड़ी में आहे, सालेहाबाद कराची में, चो सुभान अल्लाह। पूरी सिंध में दरबारों फैलियल, चो सुभान अल्लाह। एकड़ो प्लेटफार्म यो दरबारन वारो आ जिते माहवार प्रोग्राम थींदा आहिनि। ॿियो प्लेटफार्म आहे तहरीक अंसार मुस्लिमीन जो, चो सुभान अल्लाह। जंहिंजे अंदर बि अल्हम्दुलिल्लाह तहरीक जा नौजवान ॾींहं राति मेहनत कनि पिया। अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे यूनिटन जे अंदर मेहनत कनि पिया। दादू ज़िले जे अंदर भी अल्हम्दुलिल्लाह, तालके जे अंदर भी अल्हम्दुलिल्लाह दीन जो कम अल्हम्दुलिल्लाह मुर्शिदन जी निगाह करम सां जोर शोर सां हली रहियो आहे, चो सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह दादू तालके जे भी अंदर 14 का 15 यूनिट आहिनि जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह तहरीक जो कम थी रहियो आहे। हर यूनिट में अल्हम्दुलिल्लाह बज़्म करमिया थींदी आहे। तव्हां बि जंहिं यूनिट सां वापसि आयो त उते बि बज़्म करमिया कयो। बज़्म करमिया उहा जंहिंमें नात थिए, कुरान जी तिलावत थिए, वरी मदीने वारे साईं जूं मिठड़ियूं हदीसूं बयान थियनि, चओ सुभान अल्लाह। जिन्हनि दोस्तनि वटि तहरीक जो अल्लाह ऐं उनजे महबूब जो इल्म न पहुची सघियो आहे, इन तहरीक जे ज़रिए हर जुमे जी राति या हिकिड़ो जुमो छॾे ॿिए जुमे जी राति तहरीक अंसार मुस्लिमीन जे प्लेटफार्म तां यूनिट तां बज़्म करमिया जी महफ़िल मल्हाई वञे, जंहिंमें इश्क़ मुस्तफ़ा जूं ॻाल्हियूं थियनि, जंहिंमें फिक़हा जा मसाइल बुधाया वञनि, जंहिंमें नमाज जा अंदरियां फर्ज़ ॿाहिरियां फर्ज़ बुधाया वञनि, जंहिंमें वुज़ू जा अहकाम सुन्नतूं वाजिब वुज़ू जा फर्ज़ बुधाया वञनि। इनमें अल्हम्दुलिल्लाह तहरीक जो कम जोर शोर सां यूनिटन जे अंदर हली रहियो आहे, चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह तमाम दोस्त जंहिं बि इलाइक़े जा आहियो, जितां सां बि वापसि आहियो, अल्हम्दुलिल्लाह पूरी सिंध में तहरीक अंसार मुस्लिमीन जा प्लेटफार्म ते यूनिट मौजूद आहिनि, तालकनि में मौजूद आहिनि, यूनिट खुली विया आहिनि, उते तहरीक कम करे रही आहे। तव्हां ऐं असांखे बि खपे त असां मुर्शिद जा बाह बेली चओ इंशाअल्लाह। बाह बेली कीअं तहरीक सां वापसि थी वञूं, पाण तहरीक सां वापसि आहियूं, ॿिया बि दोस्त मिंबर आणियूं, उन तालके जे सदर सां मिलूं, तहरीक जे यूनिट जे सदर सां मिली करे माण्हुनि जा ज़हन ठाहे करे तहरीक जे माण्हुनि खे मुतवजो कयूं। अगर दरबार वेठे हुजे, तहरीक सां वापसि था दोस्तनि खे वठी दरबार ते अचो, सुहिणे दिलबर साईं सां उनखे मुसाफ़ो करायो, सुहिणे दिलबर साईं सां उनखे मिलायो त इंशाअल्लाह बेड़ा पार।